घोटकी जिले के आदिलपुर में पुलिस पारां खान की स्कूल के उस्ताद के मुबैना खंबे गुम करण खिलाफ एहतजाज कियो वियो। अल्ताफ उनर जे वारसन औरतुन ऐं ॿारनि समेत कुरान पाक खणी खानपुर महर रोड ते एहतजाज कियो, जंहिं सबब ट्रैफिक मुअत्तल थी वई। आगाह कयो आहे त SHO आदिलपुर जी अॻवानी में पुलिस मुज़ाहिरीन ते लाठी चार्ज करे रोड खोलराए छॾियो। आदिलपुर में पुलिस पारां खान की स्कूल के उस्ताद के मुबैना खंबे गुम करण खिलाफ एहतजाज कियो वियो आहे वारसन तरफां, जॾहिं त SHO आदिलपुर जी अॻवानी में पुलिस मुज़ाहिरीन ते लाठी चार्ज कयो ऐं रोड खोलराए छॾियो। आदिलपुर में पुलिस पारां खान की स्कूल के उस्ताद के मुबैना खंबे गुम करण खिलाफ जॾहिं वारसन उते एहतजाज शुरू कयो त SHO मुज़ाहिरीन ते लाठी चार्ज कयो ऐं रोड खोलरायो आहे। तफ़सील इन जा मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद अली कलवड़ खां। माजिद, वधीक आगाह कजो सूरत हाल बाबति। जी बिल्कुल, उन्नड़ बिरादरी के माण्हुनि सुबह जो 7 बजे का गुज़िरियल 12 बजे ताईं हलंदड़ 6 कलाक जी एहतजाज ख़त्म न थियण बाद DSP घोटकी अब्दुल कादिर चाचड़ ऐं SHO आदिलपुर पारां उन्नड़ बिरादरी के औरतुनि ऐं ॿारनि ते लाठी चार्ज कई। उन खां सवाइ जेको उन्नड़ बिरादरी पारां जेको कुरान शरीफ़ जी उन बेरमुदी कई, जॾहिं त उन कुरान शरीफ़ में जेका उन खैरो ख़ैरात मिली उहा बि जेको आहे आदिलपुर पुलिस ऐं DSP घोटकी पूरो खणी विया आहिनि। होॾां जेको आहे त मीडिया जी ख़बर हलण बाद ऐं मीडिया जे मौक़ो पुछण बाद DSP घोटकी वारसनि खां बाद में ॻाल्हि ॿोल कई ऐं उनखे चयो त जेका तव्हांजा जाइज़ी मसइला आहिनि उनखे हल कयो वेंदो, जॾहिं त अञा ताईं बि उन्नड़ बिरादरी जा माण्हू सराबा एहतजाज बणियल आहिनि। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ माजिद।